सवाल पाकिस्तान कॾहिं आज़ाद थियो? जवाब 1947। चरिया छाजो आज़ाद थियो आहे? कायदे आज़म ताणी आज़ाद हो। कायदे आज़म वियो त आज़ादी बि वई। हाणे तोखां कुझु सवाल पुछां थो, मूंखे जवाब ॾे सवालनि जो। छो न ईंदुमि? वो कहिड़ो मुल्क आहे जंहिं मुल्क में चोर जो हथु कटियो वेंदो आहे? पाकिस्तान। ॿियो केरु आहे? ग़लति जवाब। पाकिस्तान में त चोर जी वॾी इज़त आहे, उहा सऊदी आहे। सवाल नंबर 2, उहा कहिड़ी क़ौम आहे जेकी बिरयानी ते वोट ॾींदी आहे? अलाए कहिड़ी क़ौम आहे? पंजाबी? न पठान, नचरिया या सिंधी क़ौम। सवाल नंबर 3, उहो कहिड़ो सूबो आहे जंहिंमें हर साल वोट ॾींदी आहे? सिंध। शाबाश, अॼु सही जवाब ॾिनी। सवाल नंबर 4, उहो कहिड़ो मुल्क आहे चाहे तो कश्मीर खे आज़ाद करायां, उनजी अवाम पाण आज़ाद न आहे? अलाए यार, इहे ॾुखिया सवाल आहिनि। चरिया सोलो आहे, पाकिस्तान आहे। सवाल नंबर 5, उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं मुल्क में पघार 50,000 असां सां करोड़नि जा? अमेरिका। हे चरिया, इहो ई असांजो पाकिस्तान आहे। चरिया इहो हुनर सिर्फ़ु पाकिस्तानियुनि खे आहे। सवाल नंबर 6, उहो कहिड़ो मुल्क आहे जिते 1 मिंट बि बिजली न वेंदी आहे? मुल्क पाकिस्तान। तुका न, सोचे ॿुधाए। मूंखे नथो तूं ॿुधाए। उहो अमेरिका आहे चरिया। असांजे मुल्क में बिजली घटि, सोलर घणा आहिनि। टियों ॾींहुं खां वठी मोबाइल में चार्ज अची वते तो होटलनि ते भईदो चार्ज करण जे लाइ। सवाल नंबर 7, उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं मुल्क में चोरी थियण खां 2 ॾींहं अॻु में ख़बर पवंदी आहे त ही चोरी थियणी आहे? अदाई अमेरिका थी। उन्हनि कोने में कैमरा लॻल आहे, उन ज़रिए में ॾिसंदा आहिनि। चरिया इहो बि असांजो पाकिस्तान आहे। चोरनि को पाण चोरी कराईंदा आहिनि, चोरनि खे 2 ॾींहं अॻे सम्झाईंदा आहिनि फलाणी जाइ ते चोरी करणी आहे। सवाल नंबर 8, उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं मुल्क जा माण्हू पूरा पुटियूं ॿाहिरि मुल्क में ॻाल्हाईंदा आहिनि ऐं जॾहिं मरदा आहिनि त दफ़न पंहिंजे मुल्क में थींदा आहिनि? तुंहिंजा सवाल असां चरियो कयूं था। इहो बि असांजो प्यारो पाकिस्तान आहे। सॼो मुल्क मेड़े था वञनि, क़ब्र वारी पंहिंजे मुल्क में। सवाल नंबर 9, उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं मुल्क जो एटम पूरी दुनिया खां ताक़तवर आहे ऐं अवाम फंड कढ आहे? इहो त आसान सवाल आहे। असां जेको फंड वधंदोसीं इहो असांजो मुल्क पाकिस्तान आहे। शाबाश, मस्त सवाल जो जवाब ॾिनो थी। सवाल नंबर 10, उहो कहिड़ो सूबो आहे जंहिंजे सरकारी स्कूलनि में ढोर ॿधा पिया हूंदा आहिनि ऐं प्राइवेट स्कूलनि में अमीरनि जा ॿार पढ़ंदा आहिनि? जवाब सूबो सिंध। वाह जवान, इहो जवाब कीअं सही ॿुधाई? मां घणे स्कूल में ॾिठो आहे। मां हाणे तोखे आख़िरी सवाल ॾींदुमि, ठीकु आहे? ॿुधाए। सवाल नंबर 11, उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं मुल्क में अटो महांगो ऐं ज़हर सस्ती आहे? ज़हर छो सस्ती आहे? चरिया अटो जो न वठी सघनि त ज़हर खाई मरनि न। यार तूं ज़हर में नथो अचे। अरे चरिया, इहो असांजो पाकिस्तान आहे, ॿियो केरु आहे? असांजे मुल्क में एॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। चरिया तूं नंढो आहे, पंहिंजे वॾनि खां पुछा कर। चरियो कान्हे वा, असां वञूं था। यार दोस्तों, असांजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दुआनि में यादि। अस्सलाम वालेकुम।